अस्सलाम वालेकुम साथियों। अॼु इंटरव्यू जे सिलसिले में अॼु असां सां जेका अहम शख़्सियत मौजूदु आहे, असीं इंतिहाई ख़ुशनसीब आहियूं त असांजो जो तालुक़ु सिंध जे तमामु वॾे इल्मी अदबी घराणे सां हज़रत मखदूम सरोवर रहमतुल्लाह अलैह जिन जे ख़ानदान जो सिलसिलो हज़रत मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला साहिब जा फ़र्ज़ंद इंतिहाई ख़ूबसूरत शाइर साईं जा पंहिंजा 3 किताब शाया थियल आहिनि। सिंधी अदबी बोर्ड जा मौजूदा चेयरमैन इंतिहाई क़ाबिल एतिराम साईं मखदूम सईद-उल-ज़मान आतिफ़ साहिब। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। साईं तव्हांजी आमद सिंधी अदबी बोर्ड में थिए थी 7 मार्च 2019 ते। इब्तिदाई दौर में यकीनन केतिरनि ई चैलेंजिस खे तव्हांखे मुंहुं ॾियणो पियो हूंदो, त उहो इब्तिदाई दौर अगरि ॾिसंदड़नि खे ॿुधायो ऐं उहे चैलेंजिस जिन खे तव्हां फेस कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, महिरबानी। असल में आउं जॾहिं चेयरमैन थी आयुसि तंहिं वक़्त जे हिसाब सां बि गुज़िरियल चेयरमैननि तमामु सुठा कम कया, बिल्डिंगूं बि ठहियूं, किताब बि छपिया, पर तंहिं हूंदे बि तमामु घणी ज़रूरत हुई इन्हनि कमनि कारनि जी। सो मूं अचणु शर्त पहिरीं सभु मालूमात वरिती। उन खां पोइ सभ खां पहिरीं कमु मूं इहो कयो त जेके बोर्ड में ज़रूरतूं हुयूं ऑफिसरनि जूं, मुख़्तलिफ़ सामान हुआ, के घटि हुआ के कीअं, उहे सभु उन्हनि जी पूराई वग़ैरह कईसीं ऐं इंतिज़ामी तौर ते सॼे मामले खे सेट करण खां पोइ वरी किताब ज़ाहिरा प्रायोरिटी आहे त उहे जी छपाई जो सॼो प्रोग्राम वग़ैरह ठाहियोसीं, कमेटियूं वग़ैरह। उन खां पोइ जेको बोर्ड जी सूरत हाल हुई तमामु ठीकु हुई, पर कुझु ज़रूरतूं हुयूं जिन जे करे उन ते ध्यानु ॾियणु बिल्डिंग्स वग़ैरह ते ज़रूरी हो। पोइ आहिस्ते आहिस्ते उहो कमु शुरू कयोसीं ऐं जीअं ई चेयरमैन थी आयुसि त पहिरीं सरकार असांजा 72 लख कटे छॾिया किताबनि जे मद में। वरी ॿी क़िस्त मां 25 लख कटे छॾियो। असां लिख पढ़ कई गवर्नमेंट सां, वाइदो कयूं त वापसि ॾींदासीं, पर पोइ मिलिया कोन। ऐं उन खां अलावा हिते जमील साईं जे दौर में स्कीम मंज़ूर थी रिपेयर जी, ऐं उन में कुझु कमु थियो, कुझु कमु रुकिजी वियो, जंहिंजा तक़रीबन 2 करोड़ 10 लख रुपया सरकार ॾे रहिया थिए। उन जे अलावा असां कोशिशि कई लिख पढ़ जी, पर पोइ वाइदा इक़रार थिया त असीं करियूं था, ॾिसूं था, टेंडर थियल आहे सभु कुझु, बहरहाल पोइ मुख़्तलिफ़ बहाननि सां उहो कोन थियो, जंहिंजे करे असांजी पुराणी बिल्डिंग में थोरो घणो कमु थियो, बाक़ी सभु रहिजी वियो। ऐं उन सां गॾोगॾु बुक शॉप जो कमु थियो थोरो, उन ते कबट वग़ैरह इहो ठाहिण जो, बाक़ी ॿियो कमु न थी सघियो। उन खां पोइ मूं अचणु शर्त तफ़सील वरिता त बोर्ड ते कर्ज़ु केतिरो आहे, मुलाज़िमनि जा केतिरा पैसा रहियल आहिनि, ऐं ॿियनि मदनि में आहिस्ते आहिस्ते करे उहे सभई कर्ज़ अल्हम्दुलिल्लाह लाथा ऐं मुख़्तसिर कमकारियूं बि थियूं। पर असांजी किताबनि छपाइण वारो जेका हुई उहा प्रायोरिटी पहिरें नंबर ते हुई। हाणे मुख़्तसिर इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह हेसि ताईं जेको कर्ज़ु वग़ैरह बोर्ड ते हो उहो सभु असां लाहे छॾियो, ऐं हाणे को बि पुराणो कर्ज़ु बोर्ड ते कोन्हे। ऐं उन खां पोइ जेके मुलाज़िमनि जा पैसा रहियल हुआ मुख़्तलिफ़ मदनि में, उहे बि सभु जमा कराए छॾियासीं। जेके पुराणा किताब छपियल आहे मूंखां अॻु जा, उन्हनि जूं बकायूं रहियल हुयूं, उहे बि सभु क्लियर करे छॾियोसीं। ऐं जेके ज़रूरतूं हुयूं हिते ऑफिसरनि खे कमनि कारनि लाइ, सामान सड़ियल आहे, कंप्यूटर वग़ैरह हुयूं, उहे बि सभु अल्हम्दुलिल्लाह पूरियूं कयूंसीं। ऐं उन सां गॾु ॿियूं बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं बोर्ड में हींअर केरु अचे विज़िट करे थो, पाण ॾिसी सघे थो, महसूसु करे सघे थो। जंहिंजो अॻे बोर्ड ॾिठल हूंदो उनखे फ़र्क़ु नज़र ईंदो, जंहिंजो पहिरियों दफ़ो अचणु थींदो उहो मालूमात हासिलु करे सघे थो। छो जे जिते वेहबो आहे त उहा ओताक, उहो घरु या उहा ऑफिस, उहा जाइ अहिड़ी हुजे जे माण्हू अचे त कम अज़ कम सुकून हासिलु करे। ऐं हीउ सिंध जो हिकिड़ो बहितरीनु ऐं वाहिद क़ौमी इदारो आहे मुंहिंजे नज़र में, जे हिन जो वॾो कमु आहे त हिते सॼी दुनिया मां माण्हू अचनि था, मुल्क मां त अचनि था, त कम अज़ कम उहे अचनि ऑफिस में त उन्हनि खे ख़बर पए त हा असीं कंहिं इदारे जी ऑफिस में आया आहियूं, त उहा बि सिंध जी तारीफ़ आहे, सिंधियुनि जी तारीफ़ आहे। पर इन जो मतिलबु हरगिज़ कोन्हे त पोइ असां असुलु मक़सदु तां अची वियासीं या पैसो सॼो ॾींहुं ख़र्चु थी वियो। पैसो बिल्कुलु सॼो किताबनि ते ख़र्चु थियो, ऐं हेसि ताईं काफ़ी किताब रिसाला असीं छपाए चुका आहियूं।
फंड्स न हुअण जे करे असांजो कमु ज़रूरु घटि पियो थिए पियो, पर उन बावजूदि बि कंपोज़िंग ऐं इहो सॼो कमु असां कंप्लीट कंदा पिया अचूं। साईं, तव्हां जीअं बोर्ड में अचो था तॾहिं बोर्ड जी सूरत हाल यकीननि जेके पहिरियों ईंदा विया आहिनि बोर्ड में उन्हनि जो इहो ई चवणु आहे त बोर्ड जी इमारत जी जेका हालत हुई त उहा ॾिसणु जहिड़ी न आई। अलहमदिल्ला अॼु बोर्ड इंतिहाई ख़ूबसूरत ऐं तव्हां उन ते इंतिहाई महिनत कई आहे, इंतिहाई प्यार सां ठाहियो आहे। इहा सॼी जेका बि जेको बि ख़्यालु आहे इहो तव्हांखे कीअं आयो, एतिरी ख़ूबसूरती ऐं मुख़्तलिफ़ आलमनि जी चित्रकारी सॼी इमारतुनि ते? छा को अहिड़ो इदारो पहिरियों तव्हांजो ॾिठलु हुयो या सॼो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो? ईअं त दुनिया में मुख़्तलिफ़ जॻहियूं ॾिठल बि आहिनि, पर हिते अचण खां पोइ मूं महसूसु कयो त इन जी जेके आहिनि ज़रूरी त उनखे थोरो वधीक सुठो ऐं ख़ूबसूरत कजे, थोरे ख़र्च में सुठो कमु कजे। पहिरें नंबर ते त असां कोशिशि कई त जेको कमज़ोर बिल्डिंग हुई या जेके मसइला हुआ पहिरीं उन्हनि जूं रिपेयर वग़ैरह उहे सभु असां कयूं। उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते जेके ज़रूरतूं हुयूं उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते इहे कमु असां शुरू कयो। जीअं मुख़्तलिफ़ हंधनि ते सफ़ा ईअं जंग वांगुरु किसो लॻो पियो त उनखे साफ़ु कराइणु, सवलो कराइणु, पोइ उते पार्क रखाइणु। ऐं कुदरती ॻाल्हि इहा थी अलाह जे करम सां त हिते असां वटि पाणी मिठो निकिरी आयो, उनजो असां बोर करायो। जॾहिं पाणी असांजो पंहिंजो मिठो निकिरी आयो त 4 बोर असां पंहिंजा कराया। हूअं न त यूनिवर्सिटी मां ईंदो कलाकु ॾेढ जेको पीअण लाइ इस्तेमालु मस थींदो, त जॾहिं असांजो पंहिंजो पाणी थी वियो त पोइ असां उन में ग्रीनरी इहो वग़ैरह उहा शुरू कई आहिस्ते आहिस्ते। उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके ठहियल बिल्डिंगूं हुयूं उन्हनि में जेका ज़रूरत हुई उहा पूरी कईसीं, ऐं ॿियूं जेके ज़रूरत सारूं नयूं जॻहियूं असां मुख़्तलिफ़ कोठियूं कमरा ठहिराया इन ई प्रेस जे कम लाइ। ऐं ॿियो उनखे जेतिरो कोशिशि कईसीं त रस्ता रोड इहो सभु सुठा थियनि। सो अलहमदिल्ला हींअर बहितरीनु पोज़ीशन में। साईं अलहमदिल्ला असां चई सघूं था त सिंधी अदबी बोर्ड जो मौजूदा दौरु उरूज जो दौरु आहे। तव्हांजी आमद खां पोइ सिंधी अदबी बोर्ड में ख़ासि तौर ते तरक़ियाती तमामु घणा कम थिया हुजनि, उहे इमारत जा हुजनि, उहे किताबनि जे हवाले सां हुजनि। तव्हांजे दौर में 200 खां मथे किताब टाइटल छपिजी चुका आहिनि जेके मार्केट में मौजूदु आहिनि। ऐं बाबे GM सैयद ठहण खां वठी वेंदे अंदरि इमारत ताईं तव्हां बोर्ड खे मशीन ॾियारी। इन्हनि स्कीमुनि बाबति अवां ॾिसंदड़नि खे कुझु ॿुधाइणु चाहींदव? असां त अलहमदिल्ला काफ़ी कम कया आहिनि जेके ज़रूरी हुआ। हाणे बाबे GM सैयद जेको ठहियो तो पहिरीं इहो गेट तइमीर थियो, उन में उहो तइ कोन थियल हो त उन नालो कहिड़ो रखिबो। हिकिड़ो गेट तइमीर थियो, जॾहिं मुकमिल थी तइमीर त पोइ इहो ख़्यालु आयो मूंखे त छो न GM सैयद जे नाले कजे, छो जो इन बोर्ड जो बानी उहो ऐं उन सां गॾु ॿिया बि हुआ। पोइ इन करे उन नाले सां कयोसीं। ऐं ॿी इमारत जे लाइ तव्हां मुख़्तसिर ॿुधाए चुको आहियां त जमील साईं जे दौर में मंज़ूरु थिया त हीअ जेका पंहिंजी ऑफिस आहे हींअर हिन वक़्तु चेयरमैन ब्लॉक, या जेका लाइब्रेरी आहे या ऑडिटोरियम आहे, त इहे शयूं त उन दौर में कंप्लीट थी चुकियूं हुयूं। बाक़ी उन में कुझु रहियल सेल ॻाल्हियूं हुयूं। जीअं ऑडिटोरियम कंप्लीट थियो पर उहा स्कीम ख़तमु थी वई त उन असांखे कुर्सियूं उन में मिलियूं ऐं न ई उते को ट्रांसफार्मर लॻी मिलियो जंहिंजे करे उते जो AC वग़ैरह हली सघनि या छा। पोइ कुर्सियुनि वग़ैरह जो असां आहिस्ते आहिस्ते बंदोबस्तु कयो अर्ज़ी, जैसे गवर्नमेंट खे सभु शयूं असां लिखियूं, पर उतां फ़िलहालु को अहिड़ो मुनासिबु जवाबु कोन मिलियो। इहो हो त जॾहिं आउं आयुसि त पोइ उन खां पोइ 2 दफ़ा गवर्नमेंट ग्रांट वधाई ज़रूरु आहे, पर उहा जेतिरी ग्रांट वधाई अथनि तक़रीबन ओतिरो ई पघार ऐं पेंशन वधिया आहिनि, त उहो जहिड़ी असांजी बैलेंस में अचो थी वञे। त असांजी हिन वक़्तु उहा ई पोज़ीशन आहे जेका जॾहिं आउं आयुसि तॾहिं हुई। सो उन बावजूदि बि उन मां असीं कोशिशि करियूं पिया। ऐं उन खां पोइ जेके किताब ऐं रिसाला छपिया उन्हनि जो तइदाद बि काफ़ी आहे, तव्हां जीअं ॿुधायो। ऐं जंहिंखे अख़बार न हुजे सो भले अची हिते पाण ख़ुदि मालूमात वठे। ऐं उन खां पोइ जीअं इंटरनेट हुई या जदीद कंप्यूटर आहे या मुख़्तलिफ़ ॿिया सामान आहे, उहे वरितासीं। ऐं अञा ताईं काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पैसनि न हुअण जे करे असां न वठी सघिया आहियूं। हिकिड़ी मशीन बि वरितीसीं, ॿी छपाई वारी। अॻे किताब ॿाहिरि छपबा, हिकिड़ी सिंगल नंढड़ी मशीन हुई, उन ते बि कमु हलंदो हो, पर मूं अचण सां त ॿाहिरि किताब छपाइण बंदि कराया।
ऐं उहे सभु हिते ई छपजनि था। वरी इहे मशीन बि वॾी वरिती अथऊं त उन में हिकारी आसानी थी वई आहे ऐं त इन करे असांजा सभु किताब बोर्ड में ई छपजनि था। ऐं हाणे त टोटल बाइंडिंग बि तक़रीबन हिते ई थिए थी, न त नंढनि किताबनि जी बाइंडिंग हिते थींदी ऐं वॾा किताब वरी ॿाहिरि किथे मोकिलिबा हुआ, पर हाणे टोटल उहो कमु हिते थो थिए। उन खां पोइ हिते असां सां वॾो मसइलो बिजलीअ जो, लाइट हली वेंदी 2-2 3 कलाक वर्किंग आवर्स में, त पोइ उन में कमु सॼो असांजो रुकिजी वेंदो। पोइ असां कोशिशि करे एक्सप्रेस लाइन मां लाइट वरिती आहे, हाणे उहो मसइलो असांजो घणे भाङे हल थी वियो आहे ऐं अञा प्रोग्राम आहे मशीनूं वठण जो। किताब जेके असां वटि हुआ उहे 50% ते निकाल करण जो फ़ैसिलो थियल हो, उहो बरक़रार रखियोसीं, बल्कि उनखे अञा असां वधीक रिआयत उन में ॾिनी त जीअं वधि में वधि माण्हुनि ताईं इहा शइ पहुची सघे। रिसाला 3 आहिनि हिते, महिराण, सरतियूं ऐं गुल फुल, जेके वक़्तु सिर शाया कोन थींदा, घटि वधाई थींदी रहंदी। कोशिशि कई अथऊं त उहे मुकमिल तौर ते पंहिंजे टाइम ते अचनि, सो घणे भाङे